Assalamu alaikum class. I am Altaf Ahmad and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are moving forward towards a new topic which is words commonly misspelled. आज असां न्यू टॉपिक खयो आहे उहे वर्ड्स जेके आम तौर ते ग़लति स्पेलिंग में लिखिया वेंदा आहिनि जंहिंजी असल जेका स्पेलिंग आहे उहा घटि माण्हुनि खे जेको आहे ख़बर आहे या ख़बर आहे तॾहिं बि उहे ग़लती जा चांसिस उन में घणा हूंदा आहिनि। हाणे हे वर्ड तव्हांजी जेका हाणे जेको आहे BPS 5 खां BPS 15 जी जेका IBA जी टेस्ट आहे जेका हाणे जी उन जे सिलेबस में आहे इहो तव्हांखे ॾींदा वर्ड करेक्शन। ठीकु आहे न, उन में वर्ड तव्हांखे डिटेक्ट करिणो हूंदो त कहिड़ो वर्ड जी स्पेलिंग सही आहे। 4 ऑप्शन ॾिनल हूंदा, 3 ग़लति लिखियल हूंदा, उन्हनि में स्पेलिंग मिस्टेक हूंदी ऐं हिकिड़ो सही हूंदो, तव्हांखे करेक्ट चूज़ करिणो हूंदो। हाणे उन में कोई आम ज़िंदगी वारा रूटीन वारा वर्ड तमामु घटि ॾींदा, अहिड़े क़िस्म जा वर्ड ॾींदा जिन में जेको आहे ज़्यादातर चांसिस आहिनि तव्हांजी कन्फ्यूजन जा ऐं तव्हांजी मिस्टेक जा। हाणे सभ खां पहिरियों अॼु असां वटि इहो टॉपिक आहे। हाणे मां पहिरियों वर्ड लिखियो आहे लेफ्टिनेंट। लेफ्टिनेंट हिकु फ़ौज जो उहिदो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त पहिरियों थींदो आहे सेकंड लेफ्टिनेंट, पोइ लेफ्टिनेंट थींदो आहे फ़ौज में माण्हू, कमीशनड ऑफिसर जेको हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे लेफ्टिनेंट जी स्पेल जेका उहा थोरा जेका आहे न उहा लॉजिक खां हटके आहे। ठीकु आहे, थोरो डिफरेंट आहे उहा, इन जे करे इहा अक्सर चांस हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जूं स्पेलां ॾींदा आहिनि। हाणे हिते जीअं लेफ्टिनेंट जी स्पेल तव्हां ॾिसी सघो था, हे आहे ऐं हे आहे। हिते मां C ऐं D करां पियो पर मां चयो बसि ठीकु आहे, काफ़ी आहे, 3 ऑप्शन्स तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि, जस्ट तव्हांखे सम्झाइणो आहे न असल में स्पेल आहे सही कहिड़ी। हाणे हे लेफ्टिनेंट आहे, हे बि लेफ्टिनेंट लिखियलु आहे, हे बि लेफ्टिनेंट लिखियलु आहे। जेका करेक्ट स्पेलिंग आहे लेफ्टिनेंट जी न, उहा कहिड़ी स्पेलिंग आहे, उहा ओ हे आहे। हाणे ॾिसो आहे लफ़्ज़ पढ़ंदा छा आहियूं लेफ्टिनेंट, हाणे लिखियलु छा आहे, लिखियलु हूंदो आहे ल्यूटिनेंट, LIEUTENANT। हाणे हे जेके वर्ड आहिनि त जीअं तव्हांखे मां चयुमि न इलॉजिकल वर्ड आहिनि। ठीकु आहे न, इन्हनि जो लॉजिक सां तालुक़ु न आहे। जीअं हाणे लेफ़, हाणे आहे फे जो उचार असां ख़बर आहे इंग्लिश अल्फ़ाबेट में या त F सां निकिरंदो आहे या वरी PH सां निकिरंदो आहे, जॾहिं PH गॾु लिखंदा आहियूं। हाणे हिते न तव्हां ॾिसी सघो था F लॻल आहे ऐं न ई हिते छा लॻल आहे, PH लॻल आहे। हाणे हिते छा लॻल आहे, हिते LIEU लिखियलु आहे। हाणे इहो जेको वर्ड आहे इहो छा आहे, इहो आहे ल्यूटिनेंट, लिखिबो ल्यूटिनेंट आहे, इन खे पढ़िबो छा आहे, लेफ्टिनेंट आहे। हिते करेक्ट स्पेलिंग इहा आहे। ठीकु आहे, उन खां पोइ अचो सेकंड ते। हाणे सेकंड आहे कर्नल। कर्नल बि आर्मी जो उहिदो आहे। ठीकु आहे न, हाणे कर्नल कहिड़ो सही आहे, हे न आहे, ओ हे सही आहे कर्नल जी स्पेल। हाणे हिते बि ॾिसी सघो था तव्हां, इहो आम तौर ते रूटीन खां हटके इहो वर्ड आहे। हाणे लफ़्ज़ आहे कर्नल, इंग्लिश में लिखियो वेंदो आहे कोलोनल लिखियो वेंदो आहे। अच्छा, कोलोनल तव्हांखे ईअं बि स्पेल भुलाइण लाइ ॾेई सघंदा NAL। हाणे NAL न अथव, छा आहे NEL। ठीकु आहे न, कोलोनल ओ करेक्ट जेको ऑप्शन आहे असां वटि कहिड़ो आहे, इहो कोलोनल आहे। ठीकु आहे, उन खां पोइ अचो असां वटि वर्ड आहे यूरोप। हाणे यूरोप जेको वर्ड आहे तव्हांखे ख़बर आहे यूरोप कॉन्टिनेंट आहे। ठीकु आहे न, हाणे यूरोप जी जेका स्पेल आहे उहा तव्हांखे ईअं बि ॾेई सघनि था, ईअं बि ॾेई सघनि था, ईअं बि ॾेई सघनि था। जेका करेक्ट स्पेल आहे यूरोप जी जेका आहे उहा कहिड़ी आहे, उहा हे आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था ई जेको आहे शुरूआति में इहो छा आहे, इहो साइलेंट आहे। असां जेको आहे प्रोनाउंसिएशन किथां स्टार्ट कंदा आहियूं, यू खां, यूरोप। ठीकु आहे न, पर हिते वरी आख़िर में ई बि अथसि, किथे किथे ई तव्हांखे कटे वेंदा तव्हांखे भुलाइण जे लाइ। ठीकु आहे न, स्पेलिंग करेक्शन में तमामु एहतियात जी ज़रूरत हूंदी आहे, छो त तव्हांखे तक़रीबन सभु स्पेलिंग्स कंफ्यूज़ कंदियूं, मिलंदड़ जुलंदड़ लॻंदियूं। हे तव्हांखे रटणा पवंदा, हे तव्हांखे बाक़ाइदा सही नमूने यादि करणा पवंदा। ठीकु आहे न, पर हिते तव्हांखे सम्झाइण जो मक़सदु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा तव्हांखे हुते ईंदा ऐं इहे तव्हां सही नमूने रटियल हुजनि, यादि थियल हुजनि। उन खां पोइ असां वटि अॻियों वर्ड कहिड़ो आहे, अॻियों आहे जनरल। अच्छा, हाणे जनरल खे आम तौर ते असां जेको आहे उहो जर्नल बि चवंदा आहियूं ऐं जर्नल पढ़ियो बि वेंदो आहे, ईअं चयो बि वेंदो आहे। असल में इंग्लिश जेको वर्ड आहे उहो जर्नल न आहे, उहा जनरल। ठीकु आहे न, जनरल इहो बि आर्मी जो उहिदो आहे। हाणे तव्हां मतां सम्झो आर्मी जा उहिदा मां स्पेशल में खयां, ईअं न आहे, हे उहिदा आहिनि, हे कॉन्टिनेंट आहे, हे मां इन जे लाइ खयां आहिनि। हे वर्ड अक्सर तौर ते जेको आहिनि कंफ्यूज़ कंदा आहिनि माण्हू खे, इन्हनि में स्पेलिंग में काफ़ी डिफरेंस आहे, इन जे लाइ मां हे वर्ड खयां आहिनि। हाणे हिते आहे जनरल। हाणे जनरल जी जेका करेक्ट स्पेल आहे कहिड़ी आहे, ओ हे। हाणे हे लिखियलु आहे जर्नल, आम तौर ते असां जर्नल चवंदा आहियूं न, मतां इन जी करेक्ट स्पेलिंग तव्हां हे करो या न आहे, हे करो इहा बि न आहे, जनरल RAL आहे। हाणे जेका OGENRAL आहे। हाणे करेक्ट स्पेलिंग जेका जनरल जी आहे उहा कहिड़ी आहे, उहा हे आहे। लिखियलु छा आहे, जेनेरल, लिखियलु छा आहे, जेनेरल लिखियलु आहे, पर इन जी जेका करेक्ट प्रोनाउंसिएशन आहे उहा छा आहे, जनरल इन खे पढ़िबो आहे। उन खां पोइ अचो साइकोलॉजी।
हाणे हे काफ़ी वर्ड जेको आहे कंफ्यूज़ कंदो आहे घणनि माण्हुनि खे, अहिड़ो तव्हांखे वर्ड ॾेई सघनि था। साइकोलॉजी जीअं चवंदा आहियूं, साइकोलॉजी हिकु सब्जेक्ट आहे जंहिंजो जेको बानी हुयो उहो सेगमेंट फ्राइड हुयो। ठीकु आहे, साइकोलॉजी आहे नफ़सियात, इल्म नफ़सियात जंहिंखे चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे साइकोलॉजी जी जेका करेक्ट स्पेलिंग आहे हे ॾिसो तव्हां, हाणे हिते लिखियलु तव्हांखे हिते ई साइकोलॉजी लॻंदो, हे तव्हां ॾिसंदो त हिते बि तव्हांखे साइकोलॉजी लॻंदो। असल में जेका करेक्ट स्पेलिंग आहे उहा हे। हाणे हे मां तव्हांखे हिते SY सां ॾिना आहिनि, हिते CA सां, मतां सम्झो हुते एतिरा आसान हूंदा, ईअं आसान न हूंदा। हाणे हुते तव्हांखे शुरूआति हितों खां कराए ॾींदा। फॉर एग्ज़ाम्पल हिते लिखंदो साइको या का साइकोलॉजी, उहो हीअं लिखियलु हूंदो। सिर्फ़ु हिकिड़ी जेका एरर हूंदी वर्ड में, तव्हांखे उहा बि पकड़नी पवंदी, इंतिहाई गौर सां तव्हांखे हुते ॾिसणो पवंदो ऐं इंतिहाई गौर सां तव्हांखे जज करणो पवंदो। ठीकु आहे, हाणे साइकोलॉजी जेका करेक्ट स्पेलिंग आहे उहा हे अथव PSY। हाणे हिते P जेको आहे, जीअं हिते यूरोप में E साइलेंट हुयो, हिते जेको P आहे उहो छा आहे, उहो साइलेंट आहे। CHO साइकोलॉजी। ठीकु आहे न। अच्छा, हाणे हिते करेक्ट स्पेलिंग इहा आहे। उन खां पोइ अचो, हे आहे कॉन्स्टेंटिनोपल। हाणे कॉन्स्टेंटिनोपल छा आहे? हाणे कुस्तुनतुनिया अॻु में हिकिड़ो शहर हूंदो हो, तव्हां नालो जेकॾहिं ॿुधो हुजे पुराणी तारीख़ में, हुनजो अक्सर नालो खणंदा आहिनि। तुर्की जो पुराणो जेको आहे कैपिटल सिटी हूंदो, कुस्तुनतुनिया इन खे सॾींदा हुया। हाणे बि इहो आहे, लेकिन हाणे उहो तुर्की जो दारुल इहो जेको न आहे, उनजो नालो बि चेंज कयो वियो आहे। हाणे कैपिटल सिटी बि तुर्की जो उहो जेको आहे न आहे। हाणे उन खे इंग्लिश में, कुस्तुनतुनिया खे इंग्लिश में छा लिखिबो आहे? कॉन्स्टेंटिनोपल। हाणे कॉन्स्टेंटिनोपल थोरो डिफ़िकल्ट वर्ड आहे। हाणे इन जे करे थोरो जेको आहे इन जी स्पेलिंग ते तमामु घणो गौर कंदो। हाणे हे के सां लिखियलु आहे, इहो न आहे। हाणे हिते बि लिखियलु आहे, पर हिते बि स्पेलिंग ग़लति आहे। हाणे जेका स्पेल करेक्ट आहे उहा हे आहे, ॾिसो CONS कॉन्स्टेंटी TANTI नोपल NOPLE कॉन्स्टेंटिनोपल। हाणे हिते बि ईअं लिखियलु अथव, मतां तव्हां भुलंदा आहियो, हिते ई ॾिनल अथव, हेॾे बि डबल ई ॾिनल अथव। हिते हे ग़लति आहे, हे बि ग़लति आहे। असल जेको करेक्ट साउंड ऑप्शन आहे उहो हे आहे, हे बि ग़लति आहे ऐं हे बि ग़लति आहे। ठीकु आहे, उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे हिकिड़ो सेंटर। असां आमतौर ते इहो वर्ड यूज़ कंदा आहियूं। सेंटर माना मर्कज़, या जीअं चवंदा आहियूं एजुकेशन सेंटर, या जीअं चवंदा आहियूं कंप्यूटर सेंटर। ठीकु आहे न, सेंटर। हाणे सेंटर जी जेका स्पेल आहे उहा हे ॿ लिखियूं वेंदियूं आहिनि। हाणे हे जेका स्पेल लिखी वेंदी आहे, इहे ब्रिटिशर जेके आहिनि उहे हे स्पेल लिखंदा आहिनि। हाणे तव्हां ॿुधो हूंदो इंग्लिश जा जेके ॿ बुनियादी एक्सेंट हूंदा आहिनि, लहजा हूंदा आहिनि। हाणे जीअं सिंधी ॿोली आहे, सिंधी जा जेके लहजा आहिनि उहे 7 आहिनि, मुंहिंजे हिसाब सां मां सम्झां थो। सिंधी ॿोली जा 7 लहजा आहिनि। ख़ालिस तरीन जेका सिंधी ॿोली आहे उहा आहे जेका शाह अब्दुल लतीफ़ बिटाई पंहिंजे शहरनि में इस्तेमालु कई आहे। ठीकु आहे, ईअं इंग्लिश जेका आहे उहा हिकिड़ी ब्रिटिश एक्सेंट में आहे, ऐं ॿी जेका आहे उहा अमेरिकन एक्सेंट में आहे। ॿी जेका उहा लैटिन एक्सेंट में बि आहे, पर उहा लैटिन एक्सेंट उन खे सॾींदा आहिनि। उहा असांजे यूज़ेज में न आहे। असां सिर्फ़ु ॿ यूज़ कंदा आहियूं आमतौर ते, हिकिड़ी अमेरिकन, ॿियो ब्रिटिश। हाणे ब्रिटिशर जेके आहिनि उहे सेंटर खे ईअं लिखंदा आहिनि, अमेरिकन जेके आहिनि उहे हिते ब्रिटिशर लिखंदा आहिनि CENTRE, पहिरियों R ॾींदा आहिनि पोइ E। अमेरिकन छा लिखंदा आहिनि? पहिरियों E ॾींदा आहिनि पोइ R ॾींदा आहिनि। हाणे हिते RE आहे, हिते ER आहे। मतां हिन में तव्हां भुलंदा हुजो, हिन खे सही, हिन खे ग़लति कंदा हुजो। न, हे ॿई सही आहिनि, हे ब्रिटिश आहे ऐं हे अमेरिकन आहे। ऐं वरी मतां ईअं सम्झंदा हुजो त असांखे ॿई जेकॾहिं अची वञनि त पोइ ॿई तव्हांखे न ॾींदा कॾहिं बि, छो त ॿई स्पेलिंग सही आहिनि। हिकिड़ी ब्रिटिशर आहे, ॿी अमेरिकन आहे। अॻु में असां ब्रिटिश खे फॉलो कंदा हुआसीं, छो त बर्तानिया वारा अंग्रेज़ असां वटि हिते हुकूमत करे विया आहिनि। हाणे असां जेको आहिस्ता आहिस्ता असांजो जेको रुझान ऐं लाड़ो आहे उहो छा आहे? अमेरिकन ॾे आहे। ठीकु आहे न। अच्छा, हाणे सेंटर जी स्पेल हे सही अथव, मतां हिन खे सही करो या हिन खे सही करो। हिते लिखो TAR न आहे, या त ER या RE। उहो जेका करेक्ट स्पेलिंग आहे सेंटर जी उहा छा आहे? उहा ई आहे। अच्छा, उन खां पोइ असां मूव कयूं था। ॿियो असांजो इन सां गॾु टॉपिक आहे इन सेक्शन में ई, जेको सेक्शन B आहे तव्हांजो। इन में हाणे जेको ॾिनल सिलेबस जे मुताबिक़ उन में जेको ॿियो टॉपिक आहे उहो आहे सिनोनिम एंड एंटोनिम। ठीकु आहे, सिनोनिम ऐं एंटोनिम टॉपिक आहे। हाणे सिनोनिम एंटोनिम तव्हां ख़बर आहे। ठीकु आहे, एंटोनाइम्स बि इनखे पढ़ंदा आहिनि। हाणे एंटोनाइम्स में जेको आहे ज़िद जंहिंखे चवंदा आहियूं असां, वर्ड ऐं उन्हनि जा जेके ज़िद। ऐं सिनोनिम माना हम माना लफ़्ज़, जेके साॻी माना वारा लफ़्ज़ हुजनि। हाणे एंटोनिम्स में सभ खां पहिरियों मां वर्ड खयों आहे लाइट। हाणे लाइट तव्हांखे ख़बर आहे, हाणे लाइट जा मुख़्तलिफ़ मीनिंग्स आहिनि। इन जे करे मां उहे सभु मीनिंग्स अलॻि लिखियूं आहिनि। उन्हनि जा वरी जेके ज़ाहिर मीनिंग जेकॾहिं अलॻि हूंदी त उनजो अपोज़िट बि अलॻि ई थींदो। अच्छा, सभ खां पहिरियों मां खयों लाइट। हाणे लाइट असां हिकिड़े कलर खे चवंदा आहियूं लाइट कलर आहे। लाइट छा हूंदो आहे? पेल कलर्ड। उहो कलर जेको हल्को कलर हुजे, फिटल कलर हुजे, उनखे असां छा चवंदा आहियूं? लाइट चवंदा आहियूं। ठीकु आहे न। हाणे जॾहिं उन असांजो मतिलबु लाइट मञा हुजे हल्को कलर, फिटल कलर, त पोइ उन महिल जेका लाइट जो एंटोनिम जेको थींदो उहो छा थींदो? उहो थींदो डीप। होॾे लाइट,
होॾे आहे डीप गहरो कलर, ठीकु आहे न। उन खां पोइ ॿियो आहे असां वटि बेलो करेक्ट वेट। लाइट माने जेको जंहिंखे चवंदा आहियूं हल्को, ठीकु आहे, चवंदा आहियूं न हल्की ग़िज़ा, लाइट फूड, हल्की ग़िज़ा। हाणे हल्को ऐं वज़न में बि चवंदा आहियूं इहो माण्हू लाइट आहे, हल्को आहे, एतिरो वज़नी न आहे, ठीकु आहे न। हाणे लाइट जी माना असां हल्को वठंदासीं त उन महिल उनजो अपोज़िट लाइट जो छा थी वेंदो, हैवी, यानी वज़नी। लाइट जी ॿी माना छा आहे, दैट मेक्स थिंग्स विज़िबल। हाणे लाइट माना इहा रोशनी जेका शयुनि खे रोशन कंदी आहे, ॾेखारण में असांखे मदद कंदी आहे, रोशनी सां असां शयूं ॾिसी सघंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे जॾहिं लाइट जी माना हे लाइट हुजे जेका असां बल्ब सां ॿारींदा आहियूं, पैदा थींदी आहे, सिज सां जेका पैदा थींदी आहे लाइट, अगरि लाइट जी माना असांजी मुराद उहा हुजे त पोइ उन मां लाइट जो एंटानम छा थी वेंदो डार्क, ठीकु आहे। होॾे आहे रोशन ऐं डार्क माना ऊंदहि, कारो, अंधेरो। अच्छा, ॿियो वरी लाइट एज़ वर्ब बि आहे। हाणे हिते लाइट एज़ नाउन आहे रोशनी। हाणे हिते जेको लाइट आहे उहो एज़ वर्ब आहे टू लाइट, जीअं चवंदा आहियूं बती ॿारियो, रोशन कयो कंहिं शइ खे। हाणे जेकॾहिं लाइट एज़ वर्ब इस्तेमालु थियल हुजे पोइ तव्हां लाइट जो जेको एंटानम आहे उहो किथे इस्तेमालु कंदो, उहो कहिड़ो इस्तेमालु कंदो, उहो तव्हां कंदो एक्सटिंग्विश। एक्सटिंग्विश जो मतिलबु आहे कंहिं शइ खे विसाइणु। लाइट माना रोशन करणु, ॿारणु, ऐं हिन जी माना छा आहे, एक्सटिंग्विश माना कंहिं शइ खे विसाइणु, बंदि करणु, ठीकु आहे। हे इन जो एंटानम आहिनि। अच्छा, अॼु मां 5 एंटानम 5 सिनोनिम खणी आयो आहियां। ऐं जीअं मां तव्हांखे कल्ह अर्ज़ु कयो त इंशाअल्लाह हाणे डेली बेसिस ते थोरा टॉपिक चेंज खणी ईंदासीं। उन जो सबबु सिंपल आहे। उहो सबबु इहो छा आहे, हिकिड़ी शइ असां नोट कई आहे जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहींदुमि। तव्हां स्टूडेंट हो, असांजा पंहिंजा आहियो, ऐं असां तव्हांजे लाइ अकेडमी हलायूं था पिया। ॾिसो, मां तव्हां स्टूडेंट्स में हिकिड़ी शइ ॾिठी आहे, उहा नेचर बि आहे, तव्हांजो कसूर न आहे, बाय नेचर इंसान में आहे। तव्हां जेको आहे न बेचैन आहियो, तव्हां चवंदा आहियो जल्दी सॼो कुझु असां सिखी वठूं। जल्दी कॾहिं बि न थींदो आहे। इन दुनिया में हर शइ जेका आहे न उहा स्टेप बाय स्टेप ठहंदी आहे, ठीकु आहे न। इंसान बि तव्हां ॾिसो केतिरा सफ़र तय करे इन हाणे वारे कंडीशन में पहुतो आहे। हे दुनिया पहिरियों कुझु बि न हुयो, डायनासॉर्स हुया, ख़तमु थी विया, बाद में इंसान आया, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं बुर्ज ख़लीफ़ा जेका बिल्डिंग आहे दुबई में, उहा पहिरें ॾींहं में त एतिरी बिल्डिंग न हुई न। पहिरियों उनजी बुनियादु रखी वई, आहिस्ता 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 उहा बिल्डिंग इन मक़ाम ते पहुती आहे जो अॼु उनजो टाइटल आहे दुनिया जी सभ खां वॾी बिगेस्ट बिल्डिंग आहे उहा। ईअं तव्हां बि थोरो सब्र जो मुज़ाहिरो कंदा कयो, ऐं जेको आहे न पोइ इंशाल्लाह स्टेप बाय स्टेप असां सभु शयूं पढ़ंदासीं। मतां तव्हां सभिनी जे ज़हन में हुजे त उस्ताद वारनि खे ज़हन में न आहे, या मतां किथे इहा लयानी करे वञनि, उहे हे मां तव्हांजी आसानी जे लाइ तव्हांखे ॾेखारे छॾां। हे ॾिसो, असां वटि बाक़ाइदा पूरो फॉर्मेट ठहियलु आहे, तव्हांखे असांखे छा कराइणो आहे। हाणे जेको सिलेबस करंट सिलेबस अनाउंस थियल आहे उन में हे 3 पोर्शन्स आहिनि। पहिरियों आहे रीडिंग कॉम्प्रीहेंशन, उन खां पोइ वोकेब में 3 शयूं आहिनि, सिनोनिम बि आहिनि, एंटानम बि आहिनि, स्पेल करेक्शन बि आहे। अॼु तव्हां ॾिसो असां हिन ते हलूं था पिया। उन खां अॻु में असां ग्रामर पोर्शन ते हलूं पिया, उहो एरर डिटेक्शन तव्हांखे मां कराईंदो पियुमि। अच्छा, इहा ॻाल्हि माइंड में रखिजो त एरर डिटेक्शन अञा रहंदी आहे, पंहिंजी कंप्लीट न थी वई आहे उहो टॉपिक, अञा उहो बि हलंदो। हे मां सिर्फ़ु इन जे लाइ खणी आयुमि त जीअं तव्हांजे हथ थोरो पाणी पइजी वञे, तव्हां सम्झी वञो त इहे सभु टॉपिक असां स्टेप बाय स्टेप कवर कंदासीं। ऐं हे तव्हांजी आसानी जे लाइ, चलो ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं ईअं ई चाहियो था न, को मसइलो कोन्हे। कुझु आहिस्ता आहिस्ता करे असां टॉपिक्स खे चेंज कंदा वेंदासीं, जीअं तव्हांखे थोरो इहो माइंड में हिकिड़ो सेटिस्फेक्शन रहे त असांजा सभु टॉपिक आहिस्ता आहिस्ता कवर थींदा वेंदा आहिनि, ठीकु आहे। अच्छा, हाणे उन खां पोइ अॼु अचो, हे असां पढ़ी वियासीं एंटानाइम्स। हाणे असां पढ़ूं था ॿियो वर्ड, एवरेज। हाणे हे मां तव्हांजी आसानी जे लाइ वर्ड बि लिखी छॾिया आहिनि, माना बि हिन जी सिंधी में लिखी छॾी आहे, हे तव्हांखे रटणा पवंदा। हाणे एंटानम ऐं सिनोनिम जो कोई कानून न हूंदो आहे। बुनियादी एंटानम सिनोनिम जेके आहिनि उन्हनि जो कानून आहे। जीअं हिकिड़ो आहे फॉर एग्ज़ाम्पल परफेक्ट जो एंटानम छा आहे, इम्परफेक्ट, ठीकु आहे। हाणे जीअं आहे मिसाल तौरु असां चऊं कैपेबल या एबल जो असां छा जेको लिखंदा आहियूं, जेको एंटानम आहे एबल, अनएबल, अन विझी करे। हाणे उहे बिल्कुलु सिंपल आहिनि, उहे तव्हांखे इन इम्तिहान में न ॾींदा, जेके तव्हांखे इन इम्तिहान में ॾींदा असां तव्हांखे उहे पढ़ायूं था। हाणे हिते वर्ड आहे एवरेज। एवरेज जी माना आहे घटाइणु कंहिं शइ खे। एम्पलीफाई जी माना आहे वधाइणु। वो चवंदा एम्पलीफायर, ॿुधो अथव न, एम्पलीफिकेशन, एम्पलीफायर माना कंहिं शइ खे, आवाज़ खे या कंहिं शइ खे वधाइणु, कंहिंजी क्वांटिटी खे, कंहिंजी जेको आहे उन अमाउंट खे वधाइणु। उन खां पोइ एब्सोल्यूट जी माना आहे मुकमिल तौर ते, या ख़ुदि मुख़्तियार बि आहे एब्सोल्यूट जी माना। हाणे हिते ख़ुदि मुख़्तियार जी माना या मुकमिल आहे एब्सोल्यूट जो जेको एंटानम उहो छा कंडीशनल। एब्सोल्यूट माना मुकमिल, कंडीशनल माना शर्ती आहे, जेकॾहिं उन वटि का शइ हूंदी त मुकमिल थींदो, अदरवाइज़ उहो कंप्लीट न आहे। उन खां पोइ एडवांस माना अॻु में बि आहे, एडवांस माना अॻिते बि आहे, ठीकु आहे न। हाणे एडवांस जी जेका माना आहे उन जो जेको अपोज़िट आहे असां वटि हिते, या एंटानम आहे, उहो छा आहे, रिट्रीट। उन खां पोइ असां वटि एपीटाइट जी माना तव्हां ख़बर आहे बुख बि आहे। एपीटाइट माना कंहिं शइ जी ख़्वाहिश करण बि आहे, जीअं चवंदा आहियूं न, मूंखे इहा शइ हासिलु करण जी बुख आहे।
मूंखे इज़त जी बुख आहे, कंहिंखे पैसे जी बुख हूंदी आहे। बुख माना सिर्फ़ु उहा फिज़िकल बुख न जेका तव्हां पेट में महसूसु कंदा खाइण जे लाइ। एपीटाइट माना ख़्वाहिश बि आहे, बुख बि आहे कंहिं शइ जी। हाणे एपीटाइट जो जेको अपोज़िट आहे उहो आहे डिस्टेट, ठीकु आहे न, डिस्टेस्ट जी माना आहे कंहिं शइ जी बुछां पवंदियूं हुजनि। एपीटाइट माना का शइ ॾिसूं ऐं असांखे ख़्वाहिश थी असां इहे खायूं, जीअं खाधे खे ॾिसंदा आहियूं ख़्वाहिश थींदी आहे, पेट में चूहा भॼणु शुरू थी वेंदा आहिनि, ख़्वाहिश पैदा थींदी आहे न खाधो खाऊं। हाणे इन जो जेको अपोज़िट वर्ड आहे उहा डिस्टेस्ट जी माना का शइ ॾिसूं असांखे बुछां चढ़ी वञनि, कावड़ चढ़ी वञे, उन खां किराहत अचे, नफ़रत अचे, असां भॼण जी कोशिशि कयूं, माना उनजे क़रीब वञण जी कोशिशि न कयूं। एपीटाइट जो जेको अपोज़िट वर्ड आहे उहो इहो आहे। हाणे हे 5 तव्हांजा एंटानम्स थी विया अॼु जा। उन खां पोइ अचो सिनोनिम्स ते। सिनोनिम माना हम माना वारा लफ़्ज़। हाणे सिनोनिम सभ खां पहिरियों असां वटि एब्सकॉन्ड। एब्सकॉन्ड जी माना हूंदी आहे फ़रार थियणु, भॼी वञणु। हे जेके मुजरिम आहिनि न, भॼी वेंदा आहिनि जेलनि में, इहे असां चवंदा आहियूं एब्सकॉन्ड थी आहे, रनवे थी आहे, इहा स्केप करे विया इहा, ठीकु आहे न। एब्सकॉन्ड फ़रार थियणु। एब्सकॉन्ड जो हम माना जेके लफ़्ज़ आहिनि उहे हे आहिनि। बोल्ट माना बि एब्सकॉन्ड आहे। डी कैंप माना कैंप छॾे वञणु, जॻह छॾे वञणु, भॼी वञणु। उन खां पोइ रन ऑफ माना भॼी वञणु, फ़रार थी वञणु। उन खां पोइ एक्चुएट जी माना कंहिं शइ खे भड़काइणु या कंहिं माण्हू खे भड़काइणु। एक्चुएट जो जेको अदर वर्ड चऊंसि या सिनोनिम चऊंसि उहो छा आहे, इम्पेल। अच्छा, हाणे एंटानम जो जेको अदर वर्ड अथव, एंटानम खे जेको ॿियो वर्ड चइबो आहे उहो अपोज़िट बि चइबो आहे। ऐं सिनोनिम खे जेको ॿियो वर्ड चइबो उहो छा चइबो, सेम मीनिंग वर्ड बि चइबो आहे या अदर वर्ड बि चइबो अथव। हाणे एक्चुएट माना भड़काइण आहे। एक्चुएट जा अदर वर्ड छा आहिनि, इम्पेल या इंस्टिगेट। हाणे हिन जी माना मां लिखी आहे, हिन जी छो न आहे लिखी, छो त हिननि जी माना सेम निकिरंदी आहे, साॻी, ठीकु आहे। ऐं हिन जी माना लिखी आहे हे, इन जे लाइ लिखी आहे हे आहे, हिन जो अपोज़िट आहे, तव्हां सम्झी वेंदव। हिन जी माना घटाइण आहे त हिन जी माना वधाइण हूंदी। एक्चुएट जा अदर वर्ड या सिनोनिम जेके वर्ड्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि, इम्पेल, इंस्टिगेट। उन खां पोइ एडजेसेंट माना आहे करीबी, भरिसां, लॻोलॻि। हाणे जीअं अफ़गानिस्तान पाकिस्तान जे भरिसां आहे, पाकिस्तान जे बॉर्डर सां लॻंदो आहे, त चई सघूं था अफ़गानिस्तान इज़ एडजेसेंट टू पाकिस्तान, या एडजेसेंट अफ़गानिस्तान हैज़ एन एडजेसेंट बॉर्डर विथ पाकिस्तान, ठीकु आहे। एडजेसेंट माना करीबी, भरिसां। एडजेसेंट जो अदर वर्ड या सिनोनिम वर्ड छा आहे, नियर, कॉन्टिग्यूअस एंड क्लोज टू। उन खां पोइ असां वटि आहे एडमोनिश जी माना आहे सम्झाइणु कंहिंखे, ठीकु आहे। एडमोनिश जो जेको अदर वर्ड या सेम मीनिंग वर्ड आहिनि उहे आहिनि चाइल्ड, रिब्यूक। उन खां पोइ वार्न माना कंहिंखे सम्झाइणु, ख़बरदार करणु कंहिंखे, त माना हे शइ न कर, हे तुंहिंजे लाइ सही न आहे, हे शइ न कर बाबा, ईअं न आहे करिणो। वार्न करणु, रिब्यूक करणु। या हाणे हिते चाइल्ड जी माना आहे सम्झाइबो कंहिंखे आहे जेको तव्हांखां नंढो हुजे, भले नंढो न बि हुजे, उमिरि में खणी वॾो हुजे, पर उनखे उहा ॻाल्हि न सम्झ ईंदी पई हुजे, उते उहो चाइल्ड लाइक बिहेवियर थी वेंदो। इन जे करे एडमोनिश जी माना चाइल्ड मां हिते लिखी आहे, छो त तव्हांखे भुलाइण जे लाइ जेको आहे इहो ॾेई सघनि था कंहिं बि इम्तिहान में। एडमोनिश जो अदर वर्ड चाइल्ड बि लिखिबो अथव। उन खां पोइ असां वटि लास्ट जेको सिनोनिम वर्ड आहे अॼु जे लाइ उहो आहे एफ्लिकेशन। एफ्लिकेशन जी माना आहे मुसीबत। एफ्लिकेशन जी माना छा आहे, मुसीबत आहे, तकलीफ़ आहे, ठीकु आहे। एफ्लिकेशन जो जेको अदर वर्ड आहे या सिनोनिम वर्ड आहे, सेम मीनिंग वर्ड्स आहिनि असां वटि, उहे कहिड़ा आहिनि, ट्रबल, तकलीफ़, परेशानी, डिस्ट्रेस, परेशानी, ग्रीफ, ॾुख, सॉरो माना ॾुख, ठीकु आहे। हे तव्हांजो अॼु जो कमु हुयो। इहो तव्हां सुठे नमूने रटींदो, इहो तव्हां सुठे नमूने यादि कंदो, इन जो ॿियो कोई कानून कोन्ह अथव। सिनोनिम, एंटानम, स्पेल करेक्शन, इहो जेको तव्हांजो पोर्शन आहे न, इहो सिर्फ़ु रटे सां यू विल हैव टू क्रेम ऑल दीज थिंग्स, बिकॉज दीज थिंग्स डज़ नॉट बिलोंग टू एनी काइंड ऑफ रूल और रेगुलेशन। इन्हनि जो कोई रूल रेगुलेशन न आहे, इहे तव्हांखे रटणा पवंदा, इहे तव्हांखे यादि करणा पवंदा। अच्छा, हाणे असां अॻिते कोशिशि मुंहिंजी छा हूंदी त इहे जेके वर्ड आहिनि तव्हांखे साइड में, मतिलबु ॿियो लेक्चर बि हलंदो रहंदो, रीडिंग कॉम्प्रिहेंशन खे बि हलाईंदासीं, ऐं उन खां अलावा जेको आहे ग्रामर खे बि हलाईंदासीं, एरर डिटेक्शन, प्रीपोजिशन एंड सेंटेंस स्ट्रक्चर आहे, इहे शयूं बि हलाईंदासीं। कोशिशि मुंहिंजी हूंदी जेका रटण वारियूं शयूं आहिनि, उहे रटण वारियूं उहे शयूं आहिनि तव्हांजूं। हाणे हे तव्हांजो सिलेबस आहे। हाणे हिन में जेके रटण वारियूं शयूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, उहे हे 3 शयूं त रटींदो तव्हां। हिन जो ताल्लुक़ जेको आहे लॉजिक सां आहे, हे तव्हांखे सम्झणी पवंदी, ठीकु आहे। प्रैक्टिस जे लाइ बाद में तव्हांखे सम्झाए करे बाद में तव्हांखे ॾींदो रहंदुमि। एरर डिटेक्शन बि सम्झणो पवंदो तव्हांखे, हे रटण वारी शइ न आहे, कॉन्सेप्चुअल शइ आहे, सम्झणो पवंदो तव्हांखे। उन खां पोइ सेंटेंस स्ट्रक्चर बि सम्झंदो। हाणे प्रीपोजिशन 2 टाइप्स जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि कॉन्सेप्चुअल, जेके कॉन्सेप्ट जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। ॿिया हूंदा आहिनि फिक्स्ड, उहे वर्ब सां लाज़मी तौर ते उहे फॉलो कंदा आहिनि। उन्हनि जी तव्हांखे मां लिस्ट ॾींदुमि, उहे बि तव्हांखे रटणा पवंदा। उहे हे 4 शयूं तव्हांखे रटणियूं पवंदियूं। 5 मार्क हिन जा अथव, 5 हिन जा अथव, 5 हिन जा अथव। हिन पूरे सेक्शन जा 15 मार्क अथव, हिन जा बि 15 अथव ऐं हिन जा 10 अथव। टोटल 40 मार्क्स अथव तव्हांजो इंग्लिश में, जेको हाणे IBA जी तरफ़ां टेस्ट कंडक्ट कई वेंदी उन में,
ठीकु आहे। इनशाला असां स्लो एंड स्टीडी विंसदा रहियसि, स्टेप बाय स्टेप असां सभिनी ते ईंदासीं। इनशाला तव्हां टेंशन न कयो, तव्हां खां वधीक असां तव्हांजी ज़िमेदारी खई आहे, तव्हां खां वधीक असांखे इन जी ज़िमेदारी आहे। ऐं तव्हां सभु जेको आहे न, मां इहो टोटल जेको क्रेडिट आहे उहो सरनईम साहब खे ॾींदुसि। उन तव्हांखे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ॾिनो आहे, जीअं तव्हां को ग़रीब बि आहे वीचारो, हिते असां वटि यतीम बि पढ़ंदा आहिनि, तमामु सुठा छोकिरा बि आहिनि, तमामु वीक छोकिरा बि आहिनि। पोइ उन्हनि सभिनी जी आसानी जे लाइ हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ऐं स्टेज अथव, इन जो भरपूर फ़ाइदो वठो। वॾी महिरबानी।